रिपोर्ट मीर खान मंगनेजो ज़िले खैरपुर तालका सूबेदारो सां तालुक़ रखंदड़ यूसी सिठार जा बाला काफ़ी वक़्त खां समाजी इंसानी मसइलनि खां वांछायल रहण जो सरदार मुमताज़ हुसैन सतो नोटिस वठंदे जफ़ाकशी सां हितां जे सभिनी बिरादरियुनि जे दीनारना मुतालबे ते गॾेजी खां शाहजी मशीन सिठार जा बेराज पुल ताईं 8 किलोमीटर रोड जी तामीराती स्कीम वारो कमु सरदार मुमताज़ हुसैन सतो जी ज़ाती कोशिशुनि सां PPMN पीर सैद फज़ल शाह जीलानी खां ही अवामी स्कीम मंज़ूर कराई। हितां जी अवाम जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। अहिड़ो दरीना अवामी मुतालबो मंज़ूर थियण ते मुख़्तलिफ़ समाजी सियासी तोड़े अवामी सोच रखंदड़ इंसाननि पारां पीर सैद फज़ल अली शाह जीलानी ऐं सहता मंगनेजा बिरादरी जे चीफ सरदार मुमताज़ हुसैन सतो जा थोरा मञींदे संदन जी शुक्रिया बजा आणींदे चयो त सरदार मुमताज़ हुसैन सतो हिकु पढ़ियल लिखियल इंसान हुअण सां गॾोगॾु हिकु बहितरीन समाजी सोच रखंदड़ शख़्सियत जो मालिक आहे, जंहिं पंहिंजे सियासी केयर दौरान बिना कंहिं तफ़रीक़ जे मुख़्तलिफ़ इलाक़े जे बिरादरियुनि जी ख़िदमतकारी पिणु करे पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं हाणे बि चीफ सरदार ॾियां मुमताज़ हुसैन सतो जी अणथक कोशिशुनि सां सिठार जा ऐं गॾेजी खे मिलाईंदड़ 8 किलोमीटर रोड तयारियुनि जे आख़िरी मरहले में दाख़िल थी चुको आहे। उन हवाले सां यूसी बाला सिठार जे चीफ सरदार ॾियां मुमताज़ सतो सिंध प्रेस क्लब हिंगोर जी मीडिया टीम सां ॻाल्हाईंदे चयो त गॾेजी ऐं शाह जी मशीन खां अलावा ॿिया तालके सूबेदार जे पोइते पियल इलाक़नि जा बक़ाया रहियल रोड भी निहायत मेहरबान ऐं शफ़ीक़ इंसान सदाई हमदर्दी रहंदड़ MNA पीर सैयद फज़ल अली शाह जीलानी खां रिवाइज़ कराए कमनि जो ॼार पिणु विछाए पोइते पियल इलाक़नि जी अवाम सां इलेक्शन दौरान कयल वाइदा वफ़ा पिणु कराए फ़र्ज़ शिनासी वारो मुज़ाहिरो कयो वेंदो।